محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد इन आयतन का मथिन आयतन में अल्लाह तबारक व तआला हुकुम करण फरमायो तो पांजे मुंह के दीन ला एक तरफ़ो करे बिहार अल्लाह जे दीन जी पैरवी कर जैसे मानुन के पैदा कयाई अल्लाह जे खलकण के का मट सट न आहे वो सिधो दीन आहे पर घणा मानू न जानीदा है। कल इन ते कुछ रोशनी विधी हुई अल्लाह तबारक व तआला अगते उन जो तफसील बयान करण फरमाए तो फितरत मानूअ में जेका पैदा असुल कई वई दीन जे लिहाज सां उहा पहिरीं पहिरीं हीअ आहे मुनीबीन इलैहि अल्लाह जे तरफ़ ही मोटण इबादत उन बंदगी उन रब जी कयो रुजू उन ॾे थियो मोटो उन ॾे। ॿिए नंबर फरमाए वत्तक़ूह ड्रिजो भी। टे नंबर फरमाए वाक़ीमुस सलात नमाज पढ़ंदा रहो ईअं न त ॿ टे ॾींहं पढ़ी वरी बसि अल्लाह तबारक व तआला फरमायो नमाज पढ़ंदा रहो हमेशा। 7 सालन का हुकुम आहे त औलाद के नमाज जी तरगीब कंदा रहो 10 सालन जो थिए तो उनके मार कुट ॾेई भी करे नमाज जो पाबंद बनायो। हाणे या नमाज कहीं भी सूरत में माफ़ कोने जेस ताईं हौश आहे बेहौश थी वियो अल्लाह साईं रहम करे को बीमारी जो झटको अची वियो जॾहिं हौश आयो त वरी नमाज पढ़े। चौथे नंबर में फरमाए वला तकूनु मिनल मुशरिकीन ऐं मुशरिकन मां न थियो जेको रब जे तरफ़ रुजू नथो थिए मोटे नथो कयल गुनाह जे मथां पेशेमान थी करे तौबा नथो करे इन इंसान भी पंहिंजे फितरत ते न हलियो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां दावा थी भई भुल में वण जन्नत में खाई वेठो जॾहिं जन्नत खां हेठि लाथो वियो कुल नहबितू मिनहा जमीअन बअदुकुम लिबअद हाणे ज़मीन में लही वञो तव्हां हिक ॿिए जा वेरी हूंदव दुश्मन हूंदव। काफ़ी ज़माने खां बाद में जॾहिं रोईंदा रहिया ॾाढी हवा पंहिंजे लेखे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे लेखे जॾहिं हुननि पंहिंजी इंतिहा कई रुजू थियण जी मोटण जी पंहिंजे कयल ॾोह जे मथां पेशेमान थिया अल्लाह तबारक व तआला हुनजे दिलि में इल्काउ करणु फरमायो फतलक़ा आदम मिन रब्बिही कलिमात तो पढ़ियो रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। परवरदिगार असांजा ज़ुल्म कयो से असां पंहिंजे जाननि ते व इल्लम तग़फिर लना जेकॾहिं तूं असांखे न बख़्शींदे व तरहमना ऐं तूं असां ते रहम न कंदे त पोइ त टोटरी वारनि मां थी तंहिंजे करे असांजे हाल ते रहम कर पेशेमान थियूं था असां पंहिंजे जाननि ते पाण ज़ुल्म कयो आहे
हाणे तूं रहमीन आहे, रहम कर, माफ़ कर। तौबा कंदड़ जो हदीस पाक जे अंदर मिसाल बयान कयो वियो। जी को मुसाफ़िर हुजे, उनखे सवारी हुजे, खाधो पीतो सफ़र जो सामान सॼो उन ते हुजे, पोइ हली हली थकिजी पियो वए, मंज़िल का ताईं करे साहु पटे आराम करे, वण जे हेठां सवारी बीहारे, निंड खां बाद मुंहिंजो जागे त ॾिसे त सवारी आहे ई कोन। हिनखे बुख बि वतो, उञ बि वतो, हाणे काई वाह बि कोन्हे, बयाबान आहे। ओ हिन जा आख़िरी पसाह हुजनि मरण जा, ईअं हिन जे साम्हूं उहा सवारी अची वञे, इहो मुसाफ़िर इंसान केॾो ख़ुशि थींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेको पंहिंजे कयल गुनाह जे मथां पेशेमान थी करे रब खे ॿाॾाईंदो आहे, रब खां माफ़ी घुरंदो आहे, अल्लाह पाक इन मुसाफ़िर खां वधीक उन बाने ते ख़ुशि थींदो आहे जेको सची तौबा कंदो। तंहिंजे करे मोटी अचो पंहिंजे परवरदिगार जे तरफ़। ज़िंदगीअ में जेके कसायूं थी वयूं, गुनाह थी विया, रब जो दरवाज़ो रहमत जो खुलियल आहे, माफ़ीअ जो खुलियल आहे, तौबा ताइब थिए। वत्तक़ू, रब जो ख़ौफ़ भव ऐं निमाज़ खे क़ाइमु करणु। निमाज़ खां सवाइ छोटकारे जो चारो ई कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, बेनिमाज़नि जो हशर फ़िरौन, हामान, उबई बिन ख़लफ़ सां थींदो। क़यामत जे ॾींहुं निमाज़ पढ़ंदड़ जा उज़वा चिमकंदा, बेनिमाज़नि जा इन मां मालूम थियो कारा उज़वा हूंदा। तंहिंजे करे निमाज़ मुस्लमान पाबंदीअ सां पढ़े, अल्लाह जो रहम ऐं करम इन निमाज़ जे ज़रिए थींदो आहे। रब साईं फरमाए, वला तकूनू मिनल मुशरिकीन, ऐं मुशरिकनि मां न थियो। जो न रब करीम सां तव्हां ॿियनि खे भाईवार कयो, मुश्किल कुशा ॿियनि खे सम्झो, हाजत रवा ॿियनि खे सम्झो, औलाद ॾियण जो मालिक ॿियनि खे सम्झो, इज़त ज़िलत जो मालिक ॿिए खे सम्झो, इहे शिरक जा कम न कयो। मिनल लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम व कानू शियआ, उन्हनि मां न थियो जिन पंहिंजे दीन खे धारो धार कयो ऐं टोलियूं टोलियूं थी विया। अल्लाह तबारक व तआला जो हुकुम इहो आहे, वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रक़ू, समूरे जो समूरा तव्हां अल्लाह जे रज़ीअ खे चिमिड़ी पओ, जुदा न थियो। फिरकेबाज़ी न कयो। क़ुरान पाक हिदायत जे लाइ अल्लाह तबारक व तआला किताब नाज़िल करणु फरमायो। अल्लाह पाक नबी असांखे अता करणु फरमायो। इस्लाम जहिड़ो दीन असांखे ॾिनई। पोइ हाणे माण्हू जेकॾहिं उन में फेर फार करे ऐं दीन इस्लाम जेको असांखे मिलियो उहो मुकमिल थी मिलियो। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। अल्लाह पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां इहा आयत नाज़िल करणु फरमाई त अॼु मां तव्हांजे मथां दीन खे मुकमिल कयो ऐं पसंदि करे मां तव्हांखे इहो दीन ॾिनो, ख़ुशि थी करे राज़ी थी करे मां तव्हांखे इहो दीन ॾिनो आहे। इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम, अल्लाह वटि जेको पसंदीदा दीन आहे उहो इस्लाम आहे।
ॿियनि दीननि समूरनि खां जेके अगम तरीक़ा पैगंबरनि जूं शरीयतूं गुज़री चुकियूं उन्हनि समूरनि शरीयतनि खां आला उत्तम जेको तरीक़ो आहे उहो इस्लाम जो आहे जेको अल्लाह पाक ॿिन्ही जान जे सरदार हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता करणु फरमायो। पोइ हाणे जेको इन दीन में वधाउ करे इहो फितरत खां हटी थो वञे, पोइ शैतान हुनखे इन ॻाल्हि ते ख़ुशि थो करे, कुल्लु हिज़्बिम बिमा लदैहिम फरिहून, सभु का टोली उन ते ख़ुशि आहे जेकी वटसि आहे। शैतान इंसाननि जे कढ आहिनि गुमराहीअ जे लाइ, गुनाह कराइण जे लाइ, पर जॾहिं इंसान वरी सची तौबा कंदो आहे उन्हनि गुनाहनि खे लीक अची वेंदी आहे। पोइ नंढनि शैताननि वॾे शैतान खे चयो त असां महिनत करे महीननि जा महीना हफ़्तनि जा हफ़्ता सॼो ॾींहुं माण्हुनि खां गुनाह करायूं था, बदफेलियूं करायूं था, वरी उहो तौबा कनि था, उनजी रब साईं तौबा क़बूल थो करे, असांजी महिनत हली थी वञे। वॾे शैतान हुननि खे चयो त हाणे तव्हां घबरायो न, मां हिकु ॿी रिथ थो रिथियां, उनजे दिलि में इहा शइ थो विझां त हीउ जेको तव्हां कमु कयो था इन में वॾो सवाबु आहे। पोइ हूंदो दीन जे ख़िलाफ़ु, इस्लाम जे ख़िलाफ़ु, पोइ मां हुननि जे दिलि में इहा शइ विझंदुमि त बाबा हीउ त भलो कमु आहे, उनजा काफ़ी मिसाल आहिनि अॼोके मुआशरे जे अंदरि। पोइ जेकॾहिं हक़ जी ॻाल्हि ॿुधाई वेंदी आहे चवंदा आहिनि त बाबा इहो त सवाब जो कमु आहे, गुनाह त कोन्हे। सवाब उन कम में आहे जेका हदबंदी असांजे दीन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे विया, सहाबा सगोरा करे विया, अहल बैत इज़ाम करे विया, नेक सालिह करे विया, उन जूं हदूं आहिनि। हद ओरांगे करे जेकॾहिं अॻिते माण्हू कंदो त पोइ इहो गुनाह जो कमु थी वेंदो। उनजो हदीस पाक जे अंदरि मिसाल अचे थो, हिकिड़ा टे सहाबी सगोरा आया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि खां पुछा कयूं, उन्हनि ख़बर ॾियो असांजो नबी केतिरी इबादत कंदो आहे। उम्महातुल मोमिनीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि ॿुधायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इबादत इहा हूंदी आहे, फ़र्ज़ निमाज़ पढ़ी करे घर में ईंदा आहिनि, जे मामूल हुयो ॿुधायूं त कुझु तिलावत कंदा आहिनि, सूरत तबारा पढ़ंदा आहिनि, ज़िक्र अज़कार कंदा आहिनि, सुम्ही पवंदा आहिनि, राति जे आख़िरी हिसे में उथी करे तहज्जुद जी निमाज़ पढ़ंदा आहिनि, कॾहिं कॾहिं त सॼी राति बीही करे क़ुर पाक जी तिलावत कंदा आहिनि, ऐं कुझु रोज़ा बि ॾींहं जो रखंदा आहिनि। उन्हनि इहा इबादत ॿुधी करे चयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं मान त मथां आला आहे, अलाह साईं उन्हनि जे हर शइ माफ़ करे छॾी आहे, उहे इबादत जेतिरी कनि असां त वधीक मोहताज आहियूं। पोइ उन्हनि मां हिकिड़े चयो त मां हमेशह रोज़ो रखंदुमि, इफ़्तार कंदुमि ई कोन। ॿिए चयो त मां निकाह ई न कंदुमि, बसि दीन जे कम में हमेशह हूंदुमि, निकाह कयां, शादी कयां, ओॾे मुंहिंजी सीड़प थींदी, औलाद थींदी, उनजे लाइ कमायां कयां, तंहिंजे करे बसि मां निकाह ई न कंदुमि, हमेशह जो हमेशह जे लाइ रब जे बंदगीअ लाइ मां पंहिंजी जान वक़ुफ़ कई। टे चयो त मां राति जो कॾहिं बि न सुम्हंदुमि, हमेशह इबादत कंदुमि। हाणे टिनी साहिबनि सगोरनि त भले कम जी निखेड़ कई। हिकिड़े चयो त हमेशह रोज़ो रखंदुमि, रोज़ो जहन्नम खां ढाल आहे,
रोज़ेदार जे वात मां जेका बुख हुजण जे करे बूई निकिरंदी आहे, रब वटि मुश्क अंबर खां वधीक उन जो क़दुरु आहे। रोज़े जी वॾी फज़ीलत आहे ऐं राति जे जागण जी बि वॾी फज़ीलत आहे। जन्नत में 3 क़िस्मनि जा माण्हू आसानीअ सां दाख़िल थींदा। उन्हनि में हिकिड़ो उहो शख़्स आहे जेको राति जो थी करे रब जी बंदगी करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़बर पई, उन्हनि खे घुराइण फरमायाऊं, तव्हां ही बात कई आहे, ही तव्हां अहद कयो आहे? चई हाओ साईं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मां रोज़ो बि रखंदो आहियां, इफ्तार बि कंदो आहियां। अल्लाह पाक जेका मूंखे ताक़त ॾिनी आहे, तव्हां उन जी सहप नथा करे सघो जो हमेशह रोज़ो रखी सघो। तंहिंजे करे तूं इन पंहिंजे अहद खां पोइ ते हट। कॾहिं रोज़ो रखो, कॾहिं इफ्तार कर, हमेशह रोज़ो न। दीन जा ॿिया बि कम आहिनि। जंहिं इहो अहद कयो त मां सॼी राति बंदगी कंदुमि, इबादत कंदुमि, अल्लाह जो ज़िक्र अज़कार कंदुमि, उनखे बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मां इबादत बि कंदो आहियां, ज़िक्र बि कंदो आहियां ऐं निंड बि कंदो आहियां। तंहिंजे करे तोखे मूंखां वधीक ताक़त कोन्हे, तंहिंजे करे तूं इबादत बि कर, राति जो आराम बि कर। जंहिं चयो त मां निकाह ई न कंदुमि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनखे फरमायो, मां निकाह बि कया आहिनि ऐं रब जी बंदगी बि कयां थो, ॿिया अहकाम बि उनजे मथां अमल कयां थो। तंहिंजे करे जेको तो इहो अहद कयो आहे, इहो तुंहिंजो सही न आहे। ज़ाहिरम त भला अमल हा, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे मना करणु फरमायो। आज़ान खां अॻु में दुरूद शरीफ़, दुरूद शरीफ़ पंहिंजे जॻह ते पढ़णु वॾी फज़ीलत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेको मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो, अल्लाह साईं उन जे मथां 10 रहमतूं नाज़िल करणु फरमाईंदो। ऐं तव्हांजो दुरूद मूं ताईं पहुचायो वेंदो आहे। मलाइको अल्लाह जो हिकिड़ो मुक़ररु थियलु आहे जेको मूं ताईं तव्हांजो दुरूद पहुचाईंदो आहे, फलाणे फलाणे जे पुटु अव्हां जे मथां दुरूद सलाम पढ़िया। इन जे करे हुकुम आहे त दुरूद शरीफ़ घणो पढ़ंदा कयो। पर हाणे इहो वक़्तु कोन्हे। अहादीस मुबारक में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर मुबारक में सहाबा किराम जेके वॾा थी गुज़रिया, अहल बैत इज़ाम, उन जे दौर में कंहिं किताब में साबित कोन्हे। पोइ हाणे जेको माण्हू पंहिंजो वधाउ कंदो, ज़ाहिर में त दुरूद शरीफ़ जी फज़ीलत आहे, पर इन वक़्त ते न आहे। पोइ हाणे वरी अक्सर जाते बि दुरूद पढ़ंदा आहिनि दोस्त, कुझु 2-3 मिंट अॻु पढ़ी करे पोइ वरी चुप थींदा, कुझु वक़्तु वक़फ़ो करे बाद में आज़ान ॾींदा। इहा पटी पढ़ाई थी वञे। जनाज़े निमाज़ खां बाद में दुआ, क़ुरान पाक बख़्शाइण, 30 40 7 जुमाणा, इहे समूरा इंसाननि खे शैतान इन्हनि शयुनि खे सीगारे ॾिनो, ख़ुशि कयो त इहे भले सवाब जा कम आहिनि, पर असां इन जी जांच कयूं त शरीयत में इन जी केतिरी अहमियत आहे। पोइ जेकॾहिं को ॿुधाईंदो, चवंदो त हे ख़ैर खां झलनि था। ख़ैर खां काई मना कोन्हे, तरीक़ो आहे हर हिक जो। त अल्लाह तबारक व तआला मना करणु फरमाई, मिनल लज़ीन फर्रक़ू दीनहुम व कानू शिया, उन्हनि मां न थियो जिन पंहिंजे दीन खे धार धार कयो।
टोलियूं टोलियूं थी विया। सभु का टोली उन ई ते ख़ुशि आहे जेकी वटि आहे त मां सही आहियां, मां सही आहियां। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निखेड़ करे विया। अल्लाह पाक ॼाणे पियो त बाद में हली करे इहे टोला टोला थींदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हिकिड़े दफ़े लीका कढणु फरमाया। फरमायो बनी इसराइलनि यहूदनि में 72 फ़िरका थिया त मुंहिंजे उम्मत में 73 फ़िरका थींदा। उन्हनि मां हिकिड़ो सच ते हो। हिकिड़ो लीको सिधो कढणु फरमायऊं, बाक़ी ॾिघा। पोइ सहाबा किराम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे ॿुधायो त असां कहिड़े रस्ते ते हलूं, या असां खां बादम जेके ईंदा मोमिन उनजे लाइ निखेड़ कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मा अना अलैहि व अस्हाबी, जेको मुंहिंजो तरीक़ो आहे ऐं मुंहिंजे सहाबा किराम जो तरीक़ो आहे। ॿी रिवायत में फरमायो त इनखे चिंबिड़ी वठो, मुंहिंजे तरीक़े खे ऐं सहाबा किराम जे तरीक़े खे चिंबिड़ी वठो। टीं रिवायत में फरमायो, मूंखां बाद में फितना घणा थींदा, तंहिंजे करे तव्हां क़ुरान पाक खे चिंबिड़ी करे वठिजो ऐं मुंहिंजे अहल बैत खे उनजे कढ लॻिजो। चौथीं रिवायत में फरमायाऊं, मुंहिंजा अहल बैत क़ुरान खां जुदा न थींदा, उहे क़ुरान जी ताबेदारी कंदा, इस्लाम जी ताबेदारीअ में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा, उन्हनि जे कढ लॻो। दीन जो रस्तो आसान आहे, असां माण्हुनि उनखे ॾुखियो बणायो आहे, बाक़ी दीन सफ़ा आसान आहे, क़ुरान आसान आहे। अल्लाह पाक क़ुरान पाक में फरमायो, वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। अलबत्ता तहक़ीक़ अल्लाह पाक फरमायो त असां हिन क़ुरान खे आसान कयो आहे, कोई नसीहत पिराइण वारो त हिन क़ुरान मां नसीहत पिराए। तंहिंजे करे समूरनि खे मुअद्दिबाना अर्ज़ु आहे, सिंधी तर्जुमे में तव्हां पाण ई पंहिंजे घर वेठे पढ़ो, अल्लाह पाक तव्हांखे सम्झ ॾींदो। क़ुरान खां हवाल वठो, लोहे महफ़ूज़ खां जो ही क़ुरान पाक आयो आहे, इन लाइ न आयो आहे त बसि पोतियूं वेड़े करे असां रखी छॾियूं। हीउ पढ़ण लाइ आयो आहे। हीउ क़ुरान पाक क़यामत जे ॾींहुं ॻाल्हाईंदो। जंहिं हिन जे मथां हिनखे पढ़ियो, अमल कयो, अल्लाह पाक वटि हीउ क़ुरान पाक उन बानी जे लाइ सिफ़ारिश कंदो, उन औरत बानीअ जे लाइ, मोमिनियाणीअ जे लाइ क़ुरान सिफ़ारिश कंदो त हिन मूंखे पढ़ियो, अमल कयो। अल्लाह हिन जे कमनि को त हिनखे माफ़ कर त मां हिनखे जन्नत में वठी वञा। किन जे दिलनि में एतिरी मोहब्बत हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो अल्लाह खां बि वधाए छॾे। असांजो उस्ताद रहमतुल्लाह अलैहि उमिरि या हज ते विया, पोइ मदीने पाक में रोज़े अतर नबवी मस्जिद में वेठा हा। पोइ हिकिड़े शख़्स चयो, साईं मां सिधो हेॾे आयो आहियां मदीने शरीफ़ में, ऐं हितां ई वरी घर वापसि वेंदुमि, जेको आहे सभु कुझु आहे त हे रोज़े वारो आहे। उस्ताद साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो त मके पाक वञ, उमिरो ओॾां ई थींदो। जे हज ते आयो त अरकान अॻ में ओॾां ई आहिनि। जे मौलवी साहब तूं त को दरवेश आहे, बसि जेको आहे सभु कुझु साईं रोज़े वारो आहे, जे मां हितां ई वरी ॻोठ वापसि वेंदुमि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मान आला उतम आहे सॼी मखलूक खां, पर रब रब आहे। जंहिं रब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैदा करणु फरमायो, उन पैगंबर बि रब जी बंदगी कई।
इबादत कई, उन खां घुरियो, उन जो ख़ौफ़ हो जो आंधी लॻंदी हुई, बरसातियूं पवंदियूं हुयूं, झुड़ थी वेंदा हुआ, बा वुज़ू थी करे मस्जिद में अची करे रब खे पुकारींदा, रब साईं ईअं न कजांइ जे अॻियनि क़ौमुनि खे तो इन झुड़नि जे करे, हवाउनि जे करे, मींहं जे करे तबाह कयो, मुंहिंजे उम्मत जे मथां रहम कजो। किन हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि सां एतिरी मोहबत कई जो सभु कुझु उनखे सम्झूं। कुल हिज़्बिन बिमा लदयहिम फ़रिहून, पोइ जेको जंहिं ॻाल्हि ते आहे उहो उन ते ख़ुशि आहे त मां ई सही आहियां। अलाह वारनि सां बि मोहबत करणी आहे। अलाह वारनि जूं करामतूं बरहक़ आहिनि, नबियनि जा मोजिज़ा बरहक़ आहिनि, पर अलाह पाक हर कंहिंखे पंहिंजी फज़ीलत ॾिनी आहे। नेकनि सालिहनि जो पंहिंजो दर्जो आहे, अहल बैत जो पंहिंजो दर्जो आहे, सहाबा किराम जो पंहिंजो दर्जो आहे, नबियनि जो पंहिंजो दर्जो आहे, नबियनि में नबियनि जो वरी दर्जो आहे। समूरनि नबियनि खां सॼे मख़लूक खां जेकॾहिं शान मान आहे त असांजे पैगंबर हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। किन हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहबत रखी, अल्हम्दुलिल्लाह इहा बि भली ॻाल्हि आहे, पर सभु कुझु हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सम्झूं त मुश्किल कुशा बि उहो, हाजत रवा बि उहो, हर शइ खां मथे दर्जो, हर शइ जा दर्जा अलाह पाक रखणु फरमाया। हर हिक जी शान पंहिंजे जॻह ते आहे। रब रब आहे, सभु रब जा मोहताज आहिनि। या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह, इंसानो तव्हां समूरा फ़क़ीर आहियो, मोहताज आहियो अलाह जे तरफ़। अलाह ई सारायल ऐं बेपरवाह आहे। मोहबत दायरे जे अंदरि करणी आहे जेका असांखे इस्लाम सेखारी, क़ुर सेखारी, नबीअ सेखारी, सहाबा सेखारी, अहल बैत इज़ाम सेखारी। मोहबत समूरनि जी दिलि में रखणी आहे, बंदगी रब जी करणी आहे, हाजत रवा मुश्किल कुशा हिकिड़े रब खे मञणो आहे। दुआ आहे अलाह साईं सम्झ अता फरमाए त फितरती शयूं जेके इंसान में रखियल आहिनि उहे इहे आहिनि त रब जे तरफ़ रुजू थिए, इंसान तौबा ताइब थिए, रब जो ख़ौफ़ सॼी ज़िंदगी गुज़ारण में हर मामले में रब जो ख़ौफ़ रखे त मां ही जेको कमु कयां थो त इन जो नतीजो छा थींदो, सवाबु केतिरो आहे, गुनाह केतिरो आहे, रब राज़ी थींदो, नाराज़ थींदो, रसूल जो तरीक़ो आहे न आहे। निमाज़ खे क़ाइमु करणो आहे, शिरक खां बरी रहणो आहे ऐं इस्लामी तरीक़े खां सवाइ ॿिया तरीक़ा सभु बातिल आहिनि। जेको क़ुर जो दॻो आहे, इस्लाम जो दॻो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे, इन में कामयाबी आहे। रब बि इन लाइ हुकुम कयो वाअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू, समूरे जो समूरा अलाह जे रसीअ खे चिमिड़ी कयो, जुदा जुदा न थियो। ही शैतान इंसाननि जे विच में जुदाई कराए छॾियूं आहिनि। इन जे करे बार बार आहे शैतान जॾहिं तव्हांखे कंहिं कम ते उभारे त रब खां पनाह घुरो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। कुल हिज़्बिन बिमा लदयहिम फ़रिहून, सभु का टोली उन ते ख़ुशि आहे जेकी वटि आहे। वइज़ा मस्सन्नास ज़ुर्रुन दअऊ रब्बहुम मुनीबीन इलैहि सुम्मा इज़ा अज़ाक़हुम मिन्हु रहमतन इज़ा फ़रीक़ुम मिन्हुम बिरब्बिहिम युशरिकून। जॾहिं माण्हुनि खे का तकलीफ़ पहुचंदी आहे तॾहिं पंहिंजे पालणहार ॾांहुं मुतवजह थी सॾींदा आहिनि। वरी जॾहिं उहो पाण वटां बाज चखाईंदो आहे, अलाह साईं उनखे जे तकलीफ़ खे दूर कंदो आहे, तॾहिं उन ई महिल मजाइन का टोली पंहिंजे पालणहार सां शरीक बनाईंदी आहे त असांखे फलाणे साईं छोटकारो ॾिनो, फलाणे जी बास बासी दे, तॾहिं असांखां इहा मुसीबत टरी वई।
ओ जॾहिं मुंझल हाथ रब खे पुकारनि पिया लियकफुरू बिमा आतैनाहुम फतमत्तऊ फसौफ तअलमून त जेकी ॾिनोसूं तंहिंजी बेशुक्री कनि पोइ मज़ा माणे वठो पोइ सिगो ई हाल हक़ीक़त ॼाणींदव अल्लाह पाक जेको तव्हांखे ॾिनो आहे हाली मज़ा माणे वठो नाशुक्री न कयो शुक्र कयो जेको अल्लाह पाक ॾिनो अथव पर जेकॾहिं नाशुक्री कंदव पोइ रब साईं फरमाए थो भला थोरो मज़ो वठी वठो जेका तव्हांखे हयाती ॾिनी आहे पोइ सिगो तव्हां ॼाणींदव अम अंज़लना अलैहिम सुल्ताना फयतकल्लमु बिमा कानू बिही युशरिकून मथन का सद लाती सुशा जो उन शइ जे सचाई बाबति ॻाल्हाए थी जंहिं शइ खे अल्लाह सां शरीक कंदा आहिनि वइज़ा ज़क़ना अन्नास रहमतन फरिहू बिहा जॾहिं माण्हुनि खे बाज चखाईंदा आहियूं तॾहिं हुन सां सराह थींदा आहिनि ख़ुशि थींदा आहिनि वइन तुसिबुम सय्यतुम बिमा क़द्दमत अयदीहिम इज़ा हुम यक़नतून ऐं जेकॾहिं उन सबबा जो संदन हथनि मदायूं अॻे मोकिलियूं को दुख पहुचंदो आहे त उन महिल नाउमीद थींदा आहिनि पर जॾहिं हिन जे हथनि जी कई जी कमाई हूंदी आहे कंहिं गुनाह जी सज़ा जे करे हुननि खे तकलीफ़ पहुचंदी आहे त पोइ वरी दुख वारा थींदा आहिनि पोइ रहमत खां नाउमीद थींदा आहिनि अल्लाह जे रहमत खां कॾहिं बि नाउमीद न आहे थियणो ख़ुशी हुजे गम हुजे अल्लाह पाक खां हमेशह पनाह पई घुरिजे माफ़ी पई वठिजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अल्लाह खां आफ़ियत घुरंदा कयो सियाणनि जी चवणी आहे त अॻे माण्हुनि खे को थाबो ईंदो हो का तकलीफ़ ईंदी हुई अल्लाह चवंदा हुआ अल्लाह जो लफ़्ज़ निकिरी वेंदो अल्लाह हलंदे को थाबो अची वियो हाणे उबतड़ ज़मानो थी वियो आहे ज़माने में रहंदड़ माण्हू का तकलीफ़ थींदी हलंदे को थाबो ईंदो ज़बान मां गार निकिरंदी इंसान अॻे अकुलमंद हा उन्हनि खे तकलीफ़ पहुचंदी त पंहिंजे गुज़िरियल ज़िंदगीअ ते नज़र करे तकड़ में सोचींदा त इहा मूंखे तकलीफ़ छाजे करे आई जेकॾहिं मूंखां को गुनाह थी वियो आहे त पोइ तकड़ में तौबा ताइब थींदा ऐं मुसीबत ते सब्र करणो आहे अल्लाह पाक फरमाए इन अल्लाह मअस साबिरीन बेशक अल्लाह ताला गॾु आहे सब्र कंदड़नि सां रब जी जेका मईयत आहे मदद आहे उहा सब्र वारनि सां आहे के तकलीफ़ा इंसाननि खे गुनाह जे करे मिलंदियूं आहिनि पोइ उन तकलीफ़ुनि ते सब्र कंदो आहे अल्लाह साईं गुनाह माफ़ कंदो आहे काफ़िरनि जे मथां जेके तकलीफ़ूं अचनि उहे हुन जी रुसवाईअ जो सबबु हूंदो आहे ऐं मोमिन जे मथां जेकॾहिं का तकलीफ़ अची वञे अल्लाह जे तरफ़ रुजू थिए मुफ़सिरीन हज़रात लिखियो आहे त पोइ हिन जे दर्जात जे बुलंदीअ जो सबबु आहे अल्लाह साईं ख़ैर करे ऐं बदन में तकलीफ़ थी पई अल्लाह जे तरफ़ रुजू थिए थो तौबा ताइब थिए थो ज़िक्र अज़कार करे थो रब साईं तूं ई रहम करण वारो आहीं शफ़ा ॾियण वारो आहीं जंहिं इंसान जो अल्लाह जे तरफ़ ध्यानु छिकिजी वियो ज़िक्र अज़कार में लॻी वियो इस्तिग़फ़ार में लॻी वियो अल्लाह साईं उन मोमिन मोमिनाणीअ जा दर्जा बुलंद कंदो आहे ऐं तकलीफ़ जे मथां सब्र करे थो अल्लाह साईं गुनाह माफ़ कंदो आहे दुआ आहे अल्लाह साईं तकलीफ़ुनि खां बचाए इम्तिहाननि खां बचाए असां कमज़ोर आहियूं
रब साईं पंहिंजो रहम ऐं करम करणु फरमाए समूरनि ते। फितननि जो दौरु आहे, अलाह साईं फितननि खां बचाए। उन फितननि जे दौर में रब जे तरफ़ रुजू थियणो आहे, उनखे बाॾाइणो आहे, ज़िक्र अज़कार करणो आहे, गुनाहनि जी माफ़ी वठणी आहे। दुआ आहे अलाह साईं मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे हक़ जे ॻाल्हियुनि जे मथां ॿुधण खां बाद में सम्झण खां बाद में अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।